छा थियो? अदी ईंदड़ महीने जी 27 तारीख़ मां हाणे हलां थी। इलाही कमु रहियो पियो आहे। हाँ धीअ, सुभाणे पंहिंजी भाॼाईअ सां गॾिजी वञ। न मां न वेंदसि। मरियम, ॻाल्हि मनी वटि बि आहे। इन बहाने कुझु आउटिंग बि थी वेंदी ऐं हा हुते तुंहिंजो काफ़ी सारियूं फ्रेंड्स बि त आहिनि न, उन्हनि सां बि मिली वठंदासीं। न भाभी, मां न हलंदसि। ज़िद न कर धीअ, हली वञ। सुठो त इहो ई आहे, पाण हली पंहिंजो ॾाज पाण ख़रीद कर। बाक़ी मूंखे जेको बि मिलियो मां त ख़रीद करे हिते खणी ईंदसि। न पींदसि मां कुझु बि वठण। न खपे मूंखे ॾाज। न ॻाल्हाए एॾे वॾे आवाज़ में। इहो कहिड़ो तमाशो लॻाए वेठी आहे? तूं सम्झी छा थी त तुंहिंजी इन्हनि हरकतुनि ते मां ख़ामोश रहंदुसि? जलाल, भेण ते एॾी कावड़ न कबी आहे। अमा पोइ पुछीसि न त हे पंहिंजे पाण खे सम्झे छा थी ऐं आख़िर इहा चाहे छा थी त छो थी कावड़ करे ॾाज जे नाले ते? छा ॻाल्हि आहे जलाल? कुझु बि न आहे। फिज़ा मरियम खे चए पई त हली पंहिंजी पसंदि सां पाण ॾाज वठी अच। मरियम इनकार कयो हूंदो। अहिड़े ॻाल्हि ते जलाल ख़ान कावड़जी पियो हूंदो। हाँ हाँ बिल्कुलु। बाबा तूं वञी छो नथी? जेको तोखे पसंदि अचे उहो सामान पंहिंजी मर्ज़ी सां वठी अच। हिन वेचारीअ खे त लॼ थी पई अचे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेके सुलछड़ियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि न, उहे छोकिरियूं पंहिंजे वॾनि जी पसंदि खे पंहिंजी पसंदि सम्झंदियूं आहिनि। जलाल पुट तुंहिंजी ज़ाल वॾी अकुलमंद आहे। जेको बि हुनखे पसंदि ईंदो पंहिंजी मर्ज़ीअ सां वठी ईंदी। हा बाबा साईं, मां पाण ई गॾु वेंदीमांसि। मां पंहिंजी पसंदि सां बि वठंदसि। हा बाबा, तूं पंहिंजी पसंदि सां ई सामान वठी अच। बाक़ी हा, मां पंहिंजी धीअ जे लाइ जेका गाॾी वठंदुसि न, उहा पंहिंजी पसंदि सां ई वठंदुसि। जी बाबा साईं जी, मां हली वेंदसि। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।